ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़िन समाज सुधारक जी अनोखी मुहिम शुरू। बेन जे लाए जिंदगी वक्फ करे समाज में शऊर जी जागृता पैदा करण लाए वाहड़ वस्ती जा पंध कंदड़ समाज सुधारक फतह शाह फराग एक अनोखी मुहिम शुरू कर छड़ी है। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर कादिर कहर मौजू फतह शाह फराग बगड़न ऐं 10 रुपयनि जे नोट सां गॾु चूहड़ जमाली प्रेस क्लब जी सहाफ़िन अस्पतालन तोड़े शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते आम माण्हुनि खे ॾिना। उन मौके ते फतह शाह जो चवण हो त मूं पूरी ज़िंदगी अमन ऐं इंसानी जी ख़िदमत लाइ वक्फ कर छड़ी है। अनोखा ऐं अलामती एहतिजाज करे तालीम तोड़े शऊरी आगाही बाबति तबलीग करे रहियो आहियां। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।